रात अज मुझे आका जे आमद जे महीने जी पहली रात अज तक के गले सनायो महबूब जे आमद जे सके सभई ये गलतियों में मिटाए कोई माफ है ये का पुलिस तो मुझे करीमा का के तो सातों को करे बराबर मुझे दोस्तों 8 बजे खत्म करो इंशाल्लाह ताला पाक रोड के अंदर से अल्लाह फरमायो वयौम नबअसु फी कुल्ल उम्मतिन शहीदा अल्लाह जैसा फरमायो हर उम्मत में असां हिकिड़ो शाहिद बनाईंदासूं हर उम्मत में एक शाहिद बनाईंदासूं जरा गौर कर शाहिद कंहिंखे चइबो आहे जेको अखियुनि सां जेको अखियुनि सां ॾिसंदो आहे शाहिद उनखे चइबो आहे मुंहिंजो रब थो फरमाए हर उम्मत मां शाहिद बनाईंदासूं आदम अलैहिस्सलाम खे उनजे उम्मत ते गवाह बनाईंदासूं इब्राहिम अलैहिस्सलाम खे उनजे उम्मत ते गवाह बनाईंदासूं मूसा कलीमुल्लाह खे उनजे उम्मत जे मथां गवाह बनाईंदासीं सभिनी अंबिया खे पंहिंजे पंहिंजे उम्मत जे मथां गवाह बनाईंदासूं जरा कुरान ने अगते निहार मुझे बेनियाज को फरमायो वजे इना बिका अला उला शहीदा मुझे अल्लाह फरमायो ओ मुझे महबूबा हर नबी के उनजे उम्मत जे मथां गवाह बनाईंदासूं ऐं हर नबी जे मथां तो मुस्तफा के रब गवाह बनाईंदुसि तुंहिंजो असांजो सुहिणो नबी तुंहिंजो असांजो सुहिणो नबी रुॻी तो असांजी गवाही न ॾींदो बल्कि तमामु अंबिया जे मथां गवाही मुंहिंजी करीम अलैहि सलाम जी हूंदी जेको तमामु अंबिया खे ॾिसी रहियो आहे पंहिंजे गुनहगार उम्मत खे ॾिसी रहियो आहे या कोन ॾिसी रहियो आहे सिंपल जवाब वज़न नौजवान गाड़ी को दुखी गाल समझ लेंगे आसान तरीको जिस्मानी तौर पे मुझे महबूब का दे जो गुंबद खजरा में जवाब दे जिस्मानी तौर पे मुझे महबूब का दिया जवाब दे जो गुंबद खजरा में रूहानी तौर पे आशिक जो अकीदो मुझे आका करीम अलैहि सलाम हर आशिक सा करदा बस या हिकड़ी गाल बुध उनका बाद में बाकी हिकड़ी गाल बुधाइयो में कि मुझे महबूब मुस्तफा हर गुलाम सा करदा मुझे दोस्त अजीज को जाने या न जाने को कबूल करे या न करे मुझे मुस्तफा करीम हर घड़ी हर गुलाम सा करदा छो तरिए जेका तो असांजी जिंदगी आ जो इबादत वारी जिंदगी ते नमाज ला मस्जिद में आयासी दरे ते बीठासी साजो पैर अंदर रखंदासी या खाबो पैर रखंदासी जवाब केड़ा जवाब साजो पैर रखंदासी छो जवाब छो रखंदासी जो मुझे आका जी सुन्नत गले छोड़ रखंदासी महबूब जी सुन्नत छाके चेबुआ महबूब ही करवा जने मस्जिद में जली मन पैरो पैर रखी रहियो उन मन की दिल में ख्याल करे तो खबो पैर न रखा छोड़ रखा मुझे महबूब को न रखवा मां सजो पैर रखा छोड़ रखा मुझे महबूब रखवा अरे रख दो तो रोज सजो पैर होई पर तुझो ख्याल मदीने कोन भी दुआ अरे अज को जदी मन मस्जिद में सजो पैर रखी सजो पैर भी रख जा ऐ ख्याल भी मदीने दे कजा जा आका तुझी सुन्नत अदा करे रहियो हां जदी मन ख्याल कदे त मुझा आका तुझी सुन्नत अदा करे रहियो हां जवाब कोटे जो ख्याल करे मुझे जीने याद इंडिया उन जो तसव्वुर अंदर में पैदा थी हो या कोर थी हो नमाज में तो सोच हिक हिक इबादत हुजे
या हिक दुनिया जी एक्टिविटीज होजे कारोबार होजे कुछ भी होजे वहा हिकड़ी शय दस जंहिंमें मुंहिंजो मुस्तफा मौजूद न है अजीज़ान मस्जिद में इबादत जे लाई दुआ त पहलो कदम बुधायो मई आका जे सुन्नत सां रखे अजे मौलाना साहब नमाज ला बीठे नियत करे तकबीर तहरीमा हरण वक्त जे करे उते तो खां केर सवाल करे तहे हथ मथे करे तकबीर तहरीम छो तो जे हिकड़ो ही जवाब ॾींदे इन करे तो जमा जो मुझे महबूब मुस्तफा ही कयो आ नमाज जे अंदर हिकड़ो भी अमल हजार जे करे नमाज में हुक्म हन 999 कर हिकड़ो हुक्म जानी वाणी इन करे छद तो महबूब जो छदे तो जहां नमाज ही कान जॾहिं नमाज जो हिकड़ो हुक्म मुझे आका करीम जे तसव्वुर सां कढे त उहा नमाज हूंदी पढ़त सही है नमाज को पढ़ेंगे साल गुजरी पर कदे को इश्क वालो सजदो बदीस कदे मोहब्बत इहो जेको तो के फार्मूलो ही फकीर दसे पियो सजदा सही जो गुलाम दसे पियो इन फार्मूले के भी आडो रखी करे नियत करी जो महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां जेडी मल क़याम में बीठो है जो महबूब जी सुन्नत अदा कयो बीठो हां तिलावत पे करी ख्याल कर ये जो कुरान पढ़ा जे को मुझे मुस्तफा पढ़ियो रुकू में महबूब जो ख्याल सजदे में महबूब जो ख्याल जेडी मल सजो ख्याल करे अत्तहियात में चौदे अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात हाने जेडी मल चौदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी खुद बखुद तुझे अंदर जी दरी खुली वेंदी ये महसूस कदे मां करोड़िया में सलाम पियो कया मदीने मां महबूब मुखे जवाब नहीं रहियो ये खुद महसूस करे पर जे करे या नमाज ते पढ़ी ये पढ़ तू फिक्र जिक्र के छड़े करे हकीकत के कबूल कर त हर नमाज जे अदा में मुझे मुस्तफा आहे या ना है तू जो को चली त हाजिर नाज़िर आहे या ना है सब ॻाल्हियूं छॾे दे मुखे इहो जवाब दे नमाज जी उहा कहिड़ी अदा है जंहिंमें मुझे मुस्तफा मौजूद न है दुनिया जी उहा कहिड़ी अदा है अचो कारोबार में ताराज़ीअ जे मथो वेठो है जेडी मल तोरी को दिल में ख्याल कर त मुझे करीमा का व्यापार करे बुधायो त जेडी मल तराजू तोयो न घट कयो न वध कयो पूरी तोर ॾियण ऐं वठण मुझे महबूब जी सुन्नत जॾहिं कारोबार जी डील करे रहियो है ॻाल्हाए रहियो है उन वक्त में दिल में ख्याल कर त मुझे आका करीम कारोबार कयो मक़बूल नहना मुझे महबूब जी सुन्नत सच ॻाल्हाइण तू मुझे महबूब जे सुन्नत खे तू मुझे महबूब जे कानूनन खे तू मुझे महबूब जे हयात तय्यबा के तू मुझे महबूब जे उसवा हसना के तू मुझे महबूब जे सीरत तय्यबा के दुनिया जी जमीन ते हर जगह ते फॉलो कर तुझो कमा तो के फर्श का अर्श ते पुजान मुझे करीम रब जो कमा सौ या थोड़ा जब आए तो क्यों डालो पर 100 भी है 100 भी है 100 रुपयो भी है 100 जेड़ा है जेके दुनिया का वधीक आखिरत जो फिक्र उन ॾाढो सवलो पर जेके दुनिया जो वधीक फिक्र आखिरत जो फिक्र है उन जे ॾाढो ॾुखियो भी है जो इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि कहते हैं मुझे साईं कुरान करीम नंढो है इमाम गज़ाली फरमाए बच्चा जे ॾिस त कुरान सफ़ा नंढो आहे वरी जे ॾिस त एॾो वॾो काइनात में एॾी शइ आहे ई कान का कि बिना ॿई शयूं कीअं थींदियूं पाण फरमायो हा जिन में नंढो तार अंज में 5 कुरान खयो थो वञे त पक थिए थी त कुरान केतिरो नंढड़ो आहे वरी जॾहिं मां कुरान खे खोल त काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो ज़िक्र कुरान में मौजूद आहे यानी काइनात खां बि वॾो अल्लाह जो कुरान आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ही मामलो
दुखियो भी कोने पर सवलो भी कोने दुखियो उन लाकोने जेके कबर प्यारी आ सवलो वरी उन लाकोने को जेके दुनिया प्यारी आ फैसलो तो जे करियो पर मां एतो चओ तो कबर पांजी के बचाए तो जी दुनिया खुदा खुद को सुठी करे आखिरी जुमलो चलो फकीर के आओगे तो मां पांजे फकीर मां पांजे अंदाजा में दिया इन्हें करे हो जाते आखिरी जुमलो पूछ लो आइए तो जैसा मुझे जाओ जिंदगी अल्लाह जी नेमत आहे मौत भी अल्लाह जी नेमत तो परेशान थी तो मौत वाली की मौत पर छोड़े जो नालो हम जया इहो एक मज़वा मौत भी छोड़े जो नालो बंद कर बैठ पावर बनती क्या एम्पलीफायर बस बस तार हलाने जनरेटर हलाने मथे भाई कर जे भाई कर बाबा मेरे जनरेटर चालू थी नो 15 मिनट वधी गई ना तो बुधाए मां खोलिया वो आप यो कौन लगी बाजी बाजी ना तो बुधाए मां खोलिया तो ना तो बुधायो तो नहीं बुधाए जो कराची यारी ना तो नहीं एक दी हिम्मत ही नहीं है ना हां सही ये ना तो नाज मन कराची बढ़िया है हुआ चलो छोड़ देने दो बस हो जाए ताकि मुझे ना मार भाई को करवा रहे यो लाख बनी सर चल आ रही है हाँ स्टार्ट दियो यूपीएस जो बटन बंद करायो सही और यूपीएस जो बटन बंद करायो तो जनरेटर स्टार्ट कर जनरेटर चालू है जनरेटर चालू है हां तो यूपीएस जो बटन बंद कियो ना यूपीएस जो बटन बंद करायो
हाँ कितना मामले सके रही है लाइट ऑफ। अब लाइट डली हुई है दोस्तों, लाइट वही नहीं है लाइट तो बची हाँ तेल वेलता है हाँ आए आए हेलो 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 बिस्मिल्लाह हाँ खोल चली से ना का छोटी है लाइट फुल उठाए लाइट फुल उठाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम तवज्जो करें। अर्ज़ पे जिंदगी में अल्लाह जी नेमता, मौत भी अल्लाह जी नेमता, मौत की नेमता, मौत के सबको बिछोड़ो समझो, पर बिछोड़ो वो समझो आज के यार जो पतो कौन हो। मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में मुझे अल्लाह एक ईमान वारे जे मौत के इज्जत वारो की बनायो। अज तमा तो के मिसाल दे समझाया ताकत तो के खबर पइजी वने मरण त सब के जो कमा, पर मरण का पो वरी इज्जत हासिल कर मुझे मुस्तफा जे रूही गुलाम मन जो कमा। अजीजा ने मन इन शहर मुझे करहुलियत मिसाल प्यानो, इन शहर के अंदर जे करेगो शहर में या शहर का बाहर किथे भी नान मुस्लिम हुजनो, बड़े हुए करोड़पति हुजनो, नान मुस्लिम भी घर में जमा दुआ माँ खुशो कदिया, मुसलमान भी जमा दुआ माँ खुशो कदिया। जमणते त सब के जे खुशी थी दिया, मगर हिकड़ो दी जमाना जो हिकड़ो दुनिया के छलन जो जरे दुनिया का नान मुस्लिम करोड़पति हुजे अरबपति हुजे उहो भी दुआ हिकड़ो कलमे वारो करीब मुसलमान गदह करे हलाइण वारो जेको घर में बीमार होयो पुट पुछण ला तैयार नाहे, कपड़ा फाटी गया केरु सिपी ॾियण ला तैयार नाहे, मुंह ते मिट्टी चढ़ी वई केरु मुंह धोइण ला तैयार नाहे। जॾहिं नान मुस्लिम मरी दुआ चुपचाप में खड़ी साड़े अलाई लाडो जो कादे कयो विदो, पर जॾहिं मुझे मुस्तफा जो गुलाम भले करीब हुजे दुनिया छॾी दो उन जे लानो हिक जो कपड़ो अची विदो। महीनन जा महीना साल जा साल बीमार पियो हो, घर में कपड़ा फाटल हुआ पुट निहारी कोन पियो सैतारुद्दीन शाह उहो ही पुटड़ो अबे दुनिया चलिया डोरी वनी। मुझा दोस्त दुकान ता बड़ो कपड़ो नओ वठी आयो,
ओही पुटड़ो जेको महीनन जा महीना पांजे दिल पर पावे के कदे मुंह भी कोन थवारी अज लक्स जो सुरहो साबुण वठी आयो मुझे पावे के चंगी तरह बिजारे तैयार कयो कदे सोचो थई मुसलमान बचड़ो भी सागियो लेकिन राज कहड़ो जे करे राज समझ में न आयो थे अज फकीर उन राज के समझण जी कोशिश कर मुझो बेनियाज रब दुनिया के नसे रहवा जे मुझे महबूब दे भी हिकु दफो कलमो पढ़ियो नमाज़ू पढ़ियो थई या न पढ़ियो थई रोजा रखे या न रखे इबादत थोड़ी कई या घणी कई पर भी कलमो मुझे महबूब दे पढ़ियो थई मां अल्लाह उनके इन दुनिया मां जदे प्राण दे घोराई दोस्त इज्जत आई आबरू सा घोराई दोस्त बेमिस्कीन होजे या अमीर होजे या गरीब होजे कपड़ो सभी जेला जेतरो नमाज़ी ला भी कपड़ो हो नेकोकार ला भी कपड़ो हो गुनहगार ला भी कपड़ो हो वडे मानू ला भी कपड़ो हो गरीब मजदूर ला भी कपड़ो हो कपड़ो सभी जेला सागियो सापड़ो सुरो सभी ला मोजा दोस्त अतुर अमीर सभी जेला ओ मिस्कीन भी जो कुलन ते चढ़ी हरी रहयो या बराबरी कहे करया जे चली त गाल में बुधाई चई त शहर जे सूरत में बुधाई छड़ी किनी गाल में बुधाई बराबरी छाड़िया दुनिया में हो फर्क हो वने तो कहीं के जड़िया के केड़ो राज आ दुनिया जो निस्बत टूटी वयो छोट टूटी वयो अज मिस्कीन के विचार को पहले तो रह सके विचार करो पहले पीर के विचार करो पहले तो मुरीद के विचार करो पहले तो कदा काले वाले के विचार करो पहले तो करोड़पति के विचार करो पहले ए सभी का कुल कादी कुल रोटियां के इंतजार में राज कहवा शहर के सूरत में करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए वो जा जजहा रसूलुल्लाह वो जा देख जजहा रसूलुल्लाह वो जा देख जजहा रसूलुल्लाह होता कर सकीन पे साया कबर में भी मुस्तफा की दुआ महबूब सब वट ई दुआ ओ नसीब सब के जो पाजो जेको सुजान दुआ ओ पाजो कबर में ही बेड़ो पार कराए छड़ी दुआ मुझे बेनियाज रब बुधाए रहवा ओ मुझे बाना मुझे महबूब तेरी कलमो पढ़ी गरीबी के न दिठो में तुझे इबादत न के कोन दिठो में पाजे यार जे निस्बत के दिठो में हिकड़ो दफो कलमो पढ़ी मां अल्लाह घोट करे पाण दे घुराए कबर ताई इज्जत वारो करे पहुंचायो अगते तुझा अल्लाह लेकिन मुझे रब फरमाए तो महबूब ते हिकड़ो दफो कलमे पढ़ण वाले के मां अल्लाह एतरी इज्जत दी तो वो बुधा के को महबूब जे मदीने जा दीदार करे ए मुझे महबूब ते दुरूद और सलाम पढ़े वो जो कहा चाहो मुझे दोस्तों निभागी कोरोना जे करे दुनिया परेशान सब को परेशान खास कर जे के मदीने तैयबा जे तरफ वञण वारा होया उन्हन जो ही रमजान की गुजरियो पस माया आखिरी नात पढ़ी छो भक्त हर शे ठरी मना जान छटी हाने माके वायदो के हम आखिरी गाल करजो हिकड़ी नात पंजे मोहब्बत दिल सा तो पढ़ा छो त उन्हन में आओ भी शरीक हां
जेके रमज़ान शरीफ में महबूब जे दर ते वञी पहुते कीअं वञी रोज़ा रखंदा हुआसीं, कीअं महबूब जे दर ते गुज़ारींदा हुआसीं। जेॾीमहिल रमज़ान महीनो आयो दिल अजीब जॾहिं सवाल कया त हिकु शाइर चयो थो उहो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि ते पर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि ते पर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि ते पर, रोज़े पाक जारी रोज़े पाक जारी चुमंदासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर। हाय वरतो सुसत दिहाड़ो जुआड़ो, वरतो सुसत दिहाड़ो जुआड़ो, पहुंची तेरे उकाड़ो, पहुंची तेरे उकाड़ो, घुमतासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, रोज़े पाक जारी रोज़े पाक जारी चुमंदासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, रखी ॻाल्हि के राज़ से घुर 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 लिबास से, हाय रखी ॻाल्हि के राज़ से घुर घुर लिबास में, वॾी सिक जहाज़ में, वॾी सिक जहाज़ में चढ़ंदासीं दिलि ते पर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, रमज़ान जे महीने हलंदासीं दिलि ते पर, रोज़े पाक जे सामो, रोज़े पाक जे अॻियां इफ़्तारी कंदासीं दिलि ते पर, हिकिड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिलि ते पर, रहबरी तो खटी इश्क़ जज़बासी, हाय रहबरी तो राज़ी खटी इश्क़ जज़बासी, कर दूर में प्यासी, कर दूर में प्यासी, इससे रोज़ो अपर, हिकिड़े मदीने हलंदासीं दिलि ते पर, सरकार जी आमद, दिलदार जी आमद, आका जी आमद, दाता जी आमद, इमामुल अंबिया जी आमद, चो त इंशाअल्लाह ताला हिन रबीउल अव्वल जे महीने खे खुशियुनि जो महीनो करे इंशाअल्लाह ताला जश्न कंदासीं। खुशियुनि जो महीनो कीअं थींदो? वाइदो कयो मूंसां न, पंहिंजे रब सां, त पंहिंजे रुठलनि खे परचाईंदासीं। मुसलमान वाइदो कर पंहिंजे रब सां त मुंहिंजा मौला इहो न ॾिसंदुसि मां त मां ॾोही आहियां, मुंहिंजो ॾोही आहे। मौला बसि इहो हिकिड़ी शइ ॾिसंदुसि
त रबी अव्वल जो महीनो आ मुझे मुस्तफा करीम जे आमद जो चंड बीही वियो आ जेको आहे ही रबीउल अव्वल मना पहली बहार खुशबू ही खुशबू त पोइ झेड़ा झगड़ा बदबू आ खुशबू नाहे इन बदबू के कढी करे सीनो साफ करे पांजे मुसलमान भा के परचाए ऐ मुझा दोस्त पो मुझे महबूब ते रात जो तहज्जुद पढ़ी दुरूद पढ़ी जो मुझा आका तो महबूब जे आमद जे खुशी में फलाणे पांजे मुसलमान भा के हली वनी परचायो थब महबूब मु उनके परचायो सोना तू मूसा परची को इंशाअल्लाह ताला मुझो रब कंदो त बेड़ो पार थी विंदो तोखे दुखियो दी कोन दिसदे मुझे आका जे सुन्नतुन ते अमल कर पांजे बचड़न जी खिदमत कर पांजे बचड़न जी इज्जत कर याद रखी छन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मीलाद बेशक कयो पर जे मीलाद ब कयो ए पांजे बचड़न सा सुनो वर्ता न कयो मुझो मुस्तफा राजी कोन थींदो मीलाद कयो गरीबन जा हक खाओ मुझो मुस्तफा राजी न थींदो मीलादन जे महफिलन में वञो मुझा दोस्त माण्हुनि सां धोखो ऐं कूड़ हणो मुझो मुस्तफा राजी न थींदो मुझो महबूब राजी थींदो पंहिंजे घर खां शुरू कर अमड़ के अमड़ जी इज्जत दे धीउ के धीउ जी इज्जत दे ज़ाल के ज़ाल जी हैसियत दे पुट के पुट जी हैसियत दे मिस्कीन जे मथां रहम जी निगाह कर पान खां वॾे जी इज्जत कर नंढे ते रहम कर पो तू मीलाद जो मज़ो ॾिस त मुझो महबूब दीदार कराए थो या न मुझा मिठा ये मोबाइल हली रही है जेकॾहिं हिन में तमाम कानून पूरा न कबा हिकिड़े बटन खे रुॻी हीअं कबो त बंदि थींदी आहे हलंदी जवाब बंदि थी वेंदी नी छो नथो सम्झी पोइ मुसलमान जॾहिं हिकिड़ी मोबाइल जे मथां हिकिड़ी ग़लती कर त सॼी बंदि थी वञे सोचो अथई सुबुह खां वठी शाम ताईं घड़ियूं ग़लती थो करे कॾहिं ख़ुदा तुंहिंजी रोज़ी बंदि कई आहे ओ मुसलमान सोच खुदा जो वास्तो थी नौजवान खुदा जो वास्तो थी सोच निंड मां उथंदो वई पहिरीं नज़र मोबाइल ते त कंहिं दोस्त जी मिस कॉल त कान आई आहे अगर आई है तो अखियों को मर की दो पहली उन्होंने काल करे कसम खड़बा खुदा जो कसम रिंग मुखा बंद थी वही हुई इन करे तुझी काल बुधी न सको न त तू काल करी ऐ मां जवाब न दिया मुखे माफ कजा बेशक तू दोस्ती जो नातो निभा लेकिन तोखे पैदा कंदड़ रब जो कसम इन दोस्त जो तोते घणो हक या जह मुझे रब तोखे ही सोहणो जिस्म दिनो उन जो घणो हक जवाब दोस्त जी हिकड़ी मिस कॉल थी अचे हिकड़ी दोस्त जी मिस कॉल तोखे परेशान थी करे जेस ताईं जवाब न थो दी उनके परचाई न थो मुझा दोस्त अजीज तेस ताईं बेचैन हई फजर जे टाइम ते सडड़ो आई मिस कॉल न फुल कॉल आई हय्या अल सला हय्या अल फला मिस कॉल कान आई मुअज्जिन पूरी अज़ान चे मुझा दोस्त अजीज जरे जे बराबर भी ख्याल न कये बे पहिरियते अल्लाह जे घर मां मिस कॉल कान आया पूरी कॉल अल्लाह जे नाले सां मदीने वाले मीर जे नाले सां मुअज्जिन तोखे सडड़ा करे रहियो आ लेकिन तो जवाब न दिनो टे पहिरियते जवाब न दिने मगरिब ते जवाब न दिने इशा ते जवाब न दिने ओ नौजवान जवाब दे हाने जॾहिं पंजई टाइम तो अल्लाह जे दरबार में जवाब कोन दिनो ओडा दोस्त जे हिकड़ी मिस कॉल तोखे परेशान कयो एडा अल्लाह जे दरबार ता तोखे 5 दफ़ा सद थियो तोखे एहसास न थियो ॿुधा त तू अल्लाह जो मानो है या पंहिंजे दोस्त जो मानो है जवाब दे जॾहिं तू पंहिंजे रब जी कुदरत वारे करीम रब जी हुकुमन जी एतरी भी इज्जत न तो करी जेतरी पांजे दोस्त जे मिस कॉल जी इज्जत तो करी अज़ान जी एतरी इज्जत न तो करी जेतरी दोस्त जे मिस कॉल जी इज्जत तो करी वो जे कदे इहो लफ्ज चवण में नाराज न थी त पो मुखे जवाब ने त क़यामत में हया कोन थींदो कंध मथे कदे महबूब जे आदो त मुजा महबूब केड़ो कंध खणा दोस्त जी मिस कॉल के भी कदे मिस कोन पे कयम तो जे महबूब जे मस्जिद नबवी मस्जिद मां हेतरा सडड़ा थिया वो कोई जवाब कोन पे दिनो मुझा दोस्तों ते शर्मसार थींदासी या कोन थींदासी जवाब
आहियूं केरु मुसलमान आहियूं त अल्लाह जे घर जे सॾड़ो थींदो त लपे चवंदासीं त जवाब ॾींदासीं कोन ॾींदासीं जवाब ॾियो अज़ान अचे नमाज पढ़ो खुदा जा बाना अज़ान अचे नमाज पढ़ 5 वक्त नमाज पढ़ गरीबन जो ख्याल रख मिस्कीनन जो ख्याल रख यतीमन जो ख्याल रख पाड़े वारन जो ख्याल रख पंहिंजे बचड़न जो ख्याल रख खुदा जी ज़ात थी जाने ही दुनिया ही तुझे लाइ जन्नत बणजी तो हुन जन्नत जो इंतजार छो थो करे उहा जन्नत मरण खां पोइ आहे न मरण जन्नत जी माना सुकून तेसी न मिलंदे जेसी अंदर में सुकून पैदा न करे पंहिंजे अंदर में सुकून पैदा कर ऐं उहो ईअं थींदो त पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां प्यार कर उन्हनि खे मुआफ़ कर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में हाजी सिजावल राठौर साहब जो ऐं मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जी पहली रात में महबूब जे दरबार में ऐं ख़ुशीअ वारो मीलाद जी महफ़िल सजाइण अल्लाह ताला क़बूल फरमाए तव्हां हेतिरनि दोस्तनि जो अचणु अल्लाह ताला क़बूल फरमाए मूं किने कोझड़े गुनहगार जो ॿुधाइण ऐं तव्हांजो ॿुधणु अल्लाह क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अज़ान थींदी उम्मीद आहे सब दोस्त नमाज़ दोस्तों कहते तनकीद नाहे बल्कि जंहिं जलसे खां पोइ नमाज़ जो एहतमाम न थिए यार इहा ॾाढी सवाल या निशानी मीलाद मुझे मुस्तफ़ा जो हुजे ऐं नमाज जो टाइम थी वजे ऐं नमाज जो एहतमाम न करण इहा वॾी कमज़ोरी आहे अल्लाह ताला सां मुस्लमान खे हिम्मत ॾे तौफ़ीक़ ॾे या त पंहिंजी टाइमिंग अहिड़ी रखूं जेकॾहिं असांजी का मजबूरी आहे त अहिड़ी टाइमिंग रखूं जो नमाज दरमियान में न अचे जेकॾहिं नमाज दरमियान में अचे थी त जिते हेतिरा इंतज़ाम कयूं था उते नमाज जो इंतज़ाम बि करे छॾियो त हीअं त पाण मस्जिद में वेठा आहियूं इशा जी नमाज जो टाइम आहे कुशादो लंगर आहे इंशाअल्लाह ताला लंगर भी खाईंदासीं ऐं अज़ान थींदी नमाज पढ़ंदासीं चओ इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िर दोस्त उथी वियो महबूब ते दरूद सां